ज़मीन आहिनि। ऐं न सिर्फ़ु इन जे करे बल्कि जेको पाणी जी असांजी खोट थिए थी पई उहा बि जेका आहे पंजाब खां असां जेको आहे असांखे वठणु खपे। छाजे करे त जेके असांजा काफ़ी एरिया अहिड़ा आहिनि जिन में असांजे जेके फ़सुल आहिनि उहे कुझु सालनि खां वठी उहे 50% थी विया आहिनि, ख़ासि तौर ते जेके सारियल इलाइक़े जा आहिनि। ऐं इन्हनि कैनालनि जे हवाले सां मीडिया ते मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते कुझु तजिया हलिया आहिनि त जेके इहे विज़िबल आहिनि ई न, त इहे जेके पैसा हिन ते ख़र्च करण लाइ रखिया विया आहिनि त इहे छो न जेके हिते ऑलरेडी आबाद ज़मीन आहिनि उन्हनि ते बहितरी लाइ उनखे कया था वञनि। इन सां गॾु मां इरिगेशन मिनिस्टर ऐं एग्रीकल्चर मिनिस्टर खे बि रिक्वेस्ट कंदुमि त उहे जेके राइट बैंक ते जेके बि असांजो डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि जी सर्वे कराइनि त जीअं पाणी जेको आहे असांजो सबसॉइल वाटर उहो बि ख़राबु थी चुको आहे त उनजे लाइ बि का बहितरी कई वञे ऐं सिंधी अवाम ऐं सिंध सां अहिड़ी नाजाइज़ी न थिए। तंहिं करे इन शइ खे असां रब्ता कयूं ऐं असां सभु गॾिजी करे सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं। महिरबानी।